15 साल दौरे हुकूमत बावजूद भी मसलन जे वर चढ़ियल आहे। 15 सालनि जी हुक्मरानी भी अवाम जी तक़दीर न बदलाए सघी आहे। 3 तहलकनि ते मुश्तमिल 9 लाख आबादी रखंदड़ टंडो अलाहार ज़िलो अॼु बि मसलन जे वर चढ़ियल आहे। टंडो अलाहार ज़िलो हिकु क़ौमी तक जितां खां ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी, 2 सूबाई तकनि जितां खां इमदाद ख़ान पिताफ़ी ऐं सैयद ज़िया बादशाह चूंडजंदा रहिया आहिनि। टंडो अलाहार ज़िले जे क़ौमी तक NA 217 ते जितां खां ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी कामयाब थियो, उन तक ते मजमूई 4,51,632 वोट रजिस्टर्ड आहिनि, जंहिंमें 2,39,910 वोट मर्दनि ऐं 2,11,722 वोट औरतुनि जा शामिल आहिनि। जॾहिं त टंडो अलाहार में 2 सूबाई तक PS 58 ऐं PS 59 बि शामिल आहिनि। PS 58 ते जितां खां सैयद ज़िया बादशाह रिज़वी कामयाब थियो, जिते मजमूई 2,40,832 वोट रजिस्टर्ड आहिनि, जिन में 1,28,609 वोट मर्दनि ऐं 1,12,273 वोट औरतुनि जा रजिस्टर थियल आहिनि। PS 59 ते जितां खां इमदाद पिताफ़ी कामयाब थियो, उन तक ते मजमूई 2,10,750 वोट रजिस्टर्ड आहिनि, जिते 1,11,301 वोट मर्दनि ऐं 99,494 वोट औरतुनि जा शामिल आहिनि। अचो त टंडो अलाहार ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़े वासियुनि सां मालूमात वठूं था त गुज़िरियल दौरे हुकूमत में उन्हनि सां कयल वाइदा केतिरा वफ़ा थिया ऐं केतिरा वाइदा सिर्फ़ु वाइदा ई रहिया। मसलो इहो आहे, घर जे पैसनि खे नाली ठारायूं आहिनि, 40 साल खां वोट पिया ॾियूं, असांखे कुझु बि त छा, असां कहिड़ी सहूलियत असांखे आहे ग़रीबनि खे? बरसाति जो पाणी अचे असांजे घरनि में वञे, कहिड़ो असांखे मसलो हल कोन कयो आहे सरकार। वोट ईअं फिरी खणी पिया वञनि, न असांजी मंज़ूर गलियूं बि कोन ठहियूं आहिनि, अञा डबल माण्हुनि जी गलियूं बि ठहनि, असांखे त गवर्नमेंट कुझु बि कोन ॾिनो आहे। हिते 5 साल में असांखे कुझु बि कोन मिलियो आहे, न रोड न रस्तो, पाणी पीअण जो सही न आहे। केरु मरे तो, बीमार आहे तो, को गाॾी न आहे त उनखे खणी वञूं असां, न तो को जनाज़ो खणण जो रस्तो कोन आहे। रोड कहिड़ो किनो थियल पियो, कीअं माण्हू अचे कीअं वञे, बीमार आहे त उते तड़पे, पाणी राति ॾींहं ते परेशानी लॻी पई आहे। केरु हंधो माजूर मटे थो त मटी कोन थो सघे, कंहिंखे दाख़िल करणु वञूं त रस्तो कोन्हे, कंहिंखे गाॾी किथे बीहारियूं असीं। 5 साल में असांखे का ॻाल्हि कोन मिली आहे हिते। नाली में ॾुखिया आहियूं, धोअण में पीअण में, नाली जी असांजी गंद लॻी पई आहे गली, अचे उहो ई माण्हू थुकी वञे था। बाबा कोन्हे, वोट जे हा ॾींदा असां कुझु कोन मिलियो आहे, असां नाली में ॾुखिया आहियूं। असांखे ज़रूरत तकलीफ़ आहे नाले जी, असांखे तकलीफ़ आहे नाले जी। 200-400 रुपया महांगी हफ़्ते में था ॾियूं, उहो कॾहिं गटर कढियो असांजा वञी ॿाहिरि उछलियो था अचनि। हाणे ग़रीब माण्हू हींअर 40 रुपया रुगो किलो अटो लॻो पियो आहे। हां ही वोट वठा था त ग़रीबनि जो पेट त न कुटियो, छो पेट नथा पेट कुटियो नथा न कटियो न। ही भांडा भरिया पिया आहिनि माण्हुनि जा, वॾा सेठियुनि जा भांडा भरिया पिया आहिनि। मूंखे ॿुधा ग़रीबनि खे छा ॾिनो अथनि, कुझु ई कोन ॾिनो अथनि। ॿीणूं 140 रुपया किलो अटो आहे। असांजो ही शहर टंडो अलाहार जेको मुराद अली शाह जो माना घर आहे, सम्झे। मुराद अली शाह पंहिंजे घर खे पहिरीं सुधारे, घर खे पहिरीं हिते कानून हलाए न बाबा। हिते छो एतिरो महांगो अटो थियो आहे? हां असांखे अलायो कसम सेर अटो जो वठंदा आहियूं, सेर खाईंदा आहियूं। महांगाई एतिरी हद खां चढ़ी वई, न को नाला था ठाहियो ॾींहुं, न को कुझु करियो ॾींहुं कोन था। त हाणे असां हिनखे छा करियूं, मथां फाड़ियूं न, छा करियूं, जॾहिं रोड ते निकिरूं त पोइ असां ग़रीबनि खे पुलिस ॿधियो वञे। मेरी नहीं सिर्फ सबके लिए पूरे इलाही टंडो अलाहार जे लाइ आहे। त इनमें मसइलो इहो आहे त तव्हां पाण पिया ॾिसो त हिते जेका बि MP MNA जी सीट आहे, MP जी सीट आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ काउंसलर्स आहिनि, त उन्हनि जेको थियो उन्हनि कमु कयो आहे। बाक़ी कंहिं इलाइक़े में कमु कोन थिया आहिनि। त हिन में ही माना तव्हां ॾिसो, ही इशफाक टाउन वारो इब्राहिम कॉलोनी वारो रोड आहे, त माना हिते को निकास जो इंतज़ाम कोन्हे, का ॻाल्हि ई कोन्हे। रोड बि जेका ठहिया आहिनि उहे सभिनीनि खे ख़बर आहे त कीअं ठहिया आहिनि, ऐं जेका रोड ठहिया आहिनि वरी उन्हनि खां पोइ सभु खां माना असांजी बदनसीबी हीअ आहे त रोड ठहिण खां पोइ वरी माना टेलीफोन वारा अची वेंदा आहिनि, हू गड्ढा खोदंदा आहिनि, वरी पोइ सुई गैस वारा अची वेंदा आहिनि, वरी जेका रोड ठहियो आहे उन्हनि जी वरी ॿेड़ी था ॿोड़े छॾनि। त आउं पंहिंजे हुक्मराननि खे ईअं थो चवां त माना तव्हां महिरबानी करे जेका रोड आहे जेका ठहियो आहे या त हिन खां पहिरीं ठारायो,
ऐं ॿियो सभ खां वॾो मसइलो हिते आहे पंहिंजो सेवरेज ऐं मिठे पानी जो। ऐं ज़ुल्फ़िकार सत्तार बचानी साहिबु असांखे स्कीम ॾिनी आहे, हुनजा असां थोराइता आहियूं, त हुन असांखे स्कीम ॾिनी आहे मिठे पाणी जी। ऐं ॿी ॻाल्हि इहा ते बसि इम्प्लीमेंट आहे, इनशाला आहिस्ता आहिस्ता थींदो। पर सभ खां वॾी ॻाल्हि इहा ते हाणे जेका इलेक्शन अचनि पिया, हाणे आवाम खे बि सोचणु खपे त केरु असांजो सॼणु आहे, केरु असांजो दुश्मन आहे। त सोचे सम्झे वोट पंहिंजो कास्ट कराइनि ऐं पंहिंजो सोचे सम्झे उन नुमाइंदनि खे चूडनि जेको टंडोलियार जे हक़ में हुजनि ऐं टंडोलियार जी आवाम जे हक़ में हुजनि। उहो MLA साहिबु आहे, उन ते स्कीम असांखे ॾिनी आहे, मिठे पाणी जी स्कीम बि ॾिनी आहे, त हाणे हले पियो। ऐं सभ खां वधीक जेको असर अंदाज़ जेको शहरनि ते थींदो आहे, उहो थींदो आहे सूबाई गवर्नमेंट जो, सूबाई वज़ीरनि जो। ऐं उन जी हालत हीअ आहे त तव्हां हीअ ॾिसो हीअ हालत छा लॻी पई आहे। ऐं इन खां अलावा बि तक़रीबन आउं सम्झां थो हर इलाइक़ो, हर मोहल्लो अहिड़ो आहे जंहिंमें प्रॉब्लम ई प्रॉब्लम आहिनि। त आउं हाणे चवंदुसि पंहिंजे उहिदेदारनि खे त महिरबानी करे उन्हनि ते तवजो ॾिनी वञे ऐं जेका देरीना मसइला आहिनि, जेका बुनियादी मसइला आहिनि, उन्हनि खे हल कयो वञे। ऐं असां जेका मुतमिन जी ॻाल्हि आहे त मुतमिन ते भाउ हाणे छा करे था सघूं। जेके इन्हनि जा आहिनि उन्हनि जा कम थियनि पिया, रोज़ पिया कमु कराइनि। ऐं जेके रोड ठही विया आहिनि उहे दुबारा रोड पिया ठाराइनि। ऐं हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ जेके तारूं लड़कनि पियूं ऐं बांसनि सां, को ॿार आहे, बच्चो आहे असांजा, रोज़ बच्चा वीचारा ज़ख़्मी था थियनि हिते। केॾीमहिल तारूं पियूं लॻनि उन्हनि खे, केॾीमहिल छा पियो थिए। ऐं गलियुनि जो ई ॾिसो पिया हीअ सूरत हाल छा लॻी पई आहे। 15 साल थी विया आहिनि, 15 सालनि मां असां PP खे वोट ॾिना आहिनि। PP असांखे कुझु बि कोन्हे ॾिनो, रुगो तबाह कयो आहे असांखे। असां ग़रीब माण्हू हाणे केॾांहुं वञूं, असांजो हिननि जीअण जंजाल करे हेॾियो आहे। असां इहो हुकूमत खे अपील था कयूं त बराए महिरबानी करे हीअ जेके नुमाइंदा आहिनि इन्हनि खे हटाए, वरी ॿिया जेके नया नुमाइंदा आहिनि, जेके ईमानदार आहिनि, उन्हनि खे मुक़ररु कयो वञे। वॾी महिरबानी थींदी तव्हांजी। ऐं न को हिते गैस जी सहूलियत आहे, न को का सहूलियत आहे, रुगो ई पंहिंजा मनपसंदि माण्हू जेके आहिनि उन्हनि जी पैरवी पिया कनि। घटियूं इहे पियूं आहिनि, कुझु कोन ठाहियो अथनि। ईंदा आहिनि रुगो वोट वठी चकर ॾेई ईअं ईंदा आहिनि जे वरी 5 साल छुटा। 5 साल में को निमाइंदो सही कोन्हे, भले का गली ठही का नाली कोन्हे बोर्ड में, हेॾे पाणी में न रोडनि ते हलंदा आहियूं। न गैस बिजली त आहे कोन। हीअ संभा लॻा पिया ॾिसां, मुंहिंजे साम्हूं लॻा पिया ॾिसो। हीअ बासण वारा संभाल, को तारूं लटनि खे बि को किथे भरे थो, को किथे सोफ़ा आहे कोन। ऐं बिल अहिड़ा पिया अचनि जे हथ घटि बाबा ही 5000 तो बिल आहिनि। छा जो बाबा बिल मुंहिंजो ॿरी कोन्हे जे बिल मां थिया। ऐं छा ॾिनो आहे, कुझु कोन ॾिनो आहे। बोर्ड में जेको ई 5 साल पीपल पार्टी आहे, 5 साल इमरान वारा, हिन में बोर्डनि में हिननि कुझु असांखे कोन ॾिनो। हिननि असां पीपल पार्टी जा आहिनि इमरान जी हुकूमत में, इहो किरोना में कुझु बि कोन मिलियो। अलाह ॾियण वारो आहे, असां इन्हनि जे दर ते कोन ॾींदासीं, ख़ुदा खां घुरंदा। ॾेई न पचारे, मां गुज़ी देता है, किसी को कुझु नहीं कहता। यही लुटेरा छा ॾींदा असांखे। ॿ MP हिकिड़ो MLA आयसि, पर असांखे सहूलियत का कोन मिली आहे। ये रोड रस्ता टुटल पिया आहिनि, नाली जी सहूलियत कोन्हे, न लाइट जी सहूलियत आहे, न पाणी जी सहूलियत आहे। पाणी बि खारो आहे हिते, पाणी बि शहर मां भरे अचूं था। नाली बि जेॾी महिल भरिजी वेंदी, पंहिंजी मदद पाण वञी नाली में पाणी कढूं था सर सां। मरीज़ माण्हू हूंदो आहे, का तकलीफ़ में हूंदो न, त गाॾी जी सहूलियत न कुझु, माण्हू कीअं अस्पताल खणी वञे। त नालियूं रोड रस्ता टुटा पिया आहिनि, ॾाढी परेशानी थींदी आहे। हिन 5 साल जी PP जी हुकुम में असांखे कुझु कोन मिले, न चूंडनि निमांदनि असांखे कुझु ॾिनो आहे। इहे तव्हां ॾिसो पिया, न मनपसंदि जे माण्हुनि खे ॾींदा आहिनि, भई असांखे कुझु कोन मिलियो आहे। इहे साॻी रोड रस्ता टुटा पिया आहिनि, न नाली जी सहूलियत आहे, न पाणी जी सहूलियत आहे। ही जेके एग्रीकल्चर वारा ऑफिसर आहिनि हिते पंहिंजे तहलके हेडक्वाटर में का बि हिननि जी ऑफिस कोन्हे। सभिनी ऑफिसनि सां इहो असरु आहे। ॾिसो त लखें रुपयनि जूं जेके बिल्डिंगूं ठहियूं पियूं आहिनि, मोहम्मद ख़ान जूणे जे दौर खां पोइ कुझु हलियूं, पर ही 15 साल थिया न, असां त ऑफिसर ई हिते कोन ॾिठो आहे, को अचनि था। बाक़ी तॾहिं अचनि था, केरु भाण वारनि खां 5 रुपया वठी वञनि, पेढिन वारनि खां 5 रुपया, ॿिज वारनि खां वठी वञनि, बाक़ी हेॾां अचनि कोन था, घर वेठे पघार खणनि पिया। अॼु ताईं असांखे इहा ई ख़बर कोन्हे त हिते ड्यूटी कंहिंजी आहे। हीअ ॻोठ आहे सोभो खान मसोई एग्रीकल्चर जी ऑफिस, उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसंदो प्यारो लुंड जेको तहलके जो हेडक्वाटर आहे, उन में बि अञा ताईं एग्रीकल्चर ऑफिसर न वेही सघिया आहिनि ऐं घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। असां ॾुखिया अवल असांखे इहा आहे, पहिरियां असांजे ॻोठ जी जेका हालात तव्हां ॾिसो पिया, न घटी, न रोड, न रस्तो, का बि कान्हे। ऐं पाणी निकिरण लाइ बि असांखे का बि कोन्हे सहूलियत। जेको अचे पंहिंजा वोट वठियो हलियो वञे, 4 ॾींहं अचनि था, वॾी कमेटी लॻी पई आहे। कमेटी खां पोइ हुननि जो भलो थिए थो,
भले खां पोइ हलिया वञनि था, असांखे केरु पुछे बि कोन थो। ना असांजो को अॻवान, ना को सरबराह, ना ॻाल्हि न मुआड़, असांजी का बि शइ कोन्हे को। ऐं उन हवाले सां असांजी ॻोठी इहा खंडर थी वियो, इहा हालात लॻी पिया। ज़हरीअ जहिड़े माण्हू केरु वेहंदो हिते बुख ते? आहे का शइ कोन्हे। तव्हां पाण घटियुनि जो सर्वे करे ॾिसो, ॻोठी जो सर्वे जो ॻोठी हालात आहे, उन ते माण्हू वेहंदा बि छा कंदा? आहे त का बि शइ कोन्हे को। ज़हरीअ जेकॾहिं असीं बि इहा हालात असीं बि था, पाणी ॻोठी जो खारो आहे, पाणी मिठो कोन्हे को बि। असां पंहिंजे परे परे खां पाणी भरे ईंदा आहियूं, असांजे वेझे पाणी को बि कोन्हे को। पहिरीं ॻाल्हि त टाउन प्यारोलुंड जो असांजो ॻोठ शेरखान लुंड वॾे में वॾो ॻोठ ऐं क़दीमी ॻोठ आहे। इन जे रोड जी कंडीशन, प्राइमरी स्कूल जी कंडीशन अव्हांजे साम्हूं आहे। तक़रीबन बुनियादी जेके सहूलतूं आहिनि असां खां महरूम आहिनि। सैयद ज़िया बादशाह ईअं सम्झो त पंहिंजनि वाठनि ज़रिए असांखे टारगेट कयो वियो आहे। स्कूल 1987 में जेको ठहियो हो, उन जी कंडीशन अव्हांजे साम्हूं आहे। कंडीशन में इहा पोज़ीशन आहे त असांजा ॿार, उन्हनि जो मुस्तक़बिल तबाह थी चुको आहे। हू केॾीमहिल किथे केॾीमहिल किथे। रोड जी इहा पोज़ीशन आहे जो रोड तमामु घणी ज़बून हालत में आहे। कच्चे तां असीं अचूं था, कच्चे तां वञूं था। उहो रोड प्यारोलुंड खां ख्वाजा मंडी ताईं वञे थो, जेका एशिया में वॾी सब्ज़ी मंडी आहे। सैयद ज़िया बादशाह हथनि सां असांजे ॻोठ शेरखान लुंड खे टारगेट कयो अथसि। असांजो कसूर कहिड़ो आहे जो टारगेट कयो वियो आहे? असीं हर बुनियादी सहूलतनि खां महरूम आहियूं। को फिल्टर प्लांट कोन्हे, ड्रेन सिस्टम कोन्हे, तालीम कोन्हे, सिहत कोन्हे, रोड कोन्हे, रस्ता कोन्हे। असीं कंहिंखे था ॾियूं? असां आला अमलदारनि खे अपील था करियूं त ख़ुदा इन्हनि शयुनि ते नज़रसानी करे असांखे रोड रस्ता स्कूल ॾिना वञनि त जीअं असांजो मुस्तक़बिल अॻिते वधी सघे। हिते सुबुह खां मस्तु वञा त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन ठही आहे। न की ॻाल्हि गली मिली आहे, न को गटर मिलियो आहे, न का ॿी का सहूलियत मिली आहे, न ही जेके सरकारी तव्हांजा लॻा पिया लाइटूं वॾियूं, इन्हनि में बि असांखे का शइ कोन मिली आहे। 3 प्लस सिपाही तव्हांजे साम्हूं पई आहे, उनखे को वक़्तु थियो आहे ईअं खंडर पई आहे, माना उन में बि का सहूलियत कोन्हे। जिन जूं लाइनूं हुयूं उहे बि ख़तमु थी वियूं। ज़हर जो पाणी खारो आहे, सभिनी जे साम्हूं ॻाल्हि आहे। चओ तव्हांखे पीआरे ॾेखारियूं, घर घर में तव्हां वञी इन्वेस्ट करियो, माना किथे पाणी मिठो कोन्हे, इहो ई खारो पाणी पियो हले। असां ॿाहिरूं लाइनूं जा वाटर मां भरियो पिया पियूं, ऐं हितां हिते पाणी जे सुर जेके सॼो ॻोठ ख़ाली थी वियो। तव्हांखे असां हली घुमायूं, ॾिसो त को बि ॻोठ में चंद घर रहिया आहिनि, बक़ाया सभु शहरनि में विया सहूलियत जे करे। हिते का बि सहूलियत कोन्हे। मालदार जेके माण्हू आहिनि वीचारा चौपाई कमु करण वारा, उहे वेठा आहिनि। बाक़ी जेके मवाशी धारियो वठनि, को में या को ॿकरी, को गॾा गाबो, उहे आहिनि। बक़ाया माण्हू जेके सहूलियत वारा सेवा भॼी सघनि। साॻा ई चहिरा जेके असांजे साम्हूं अचनि में पहिरीं बि आया, वरी हींअर बि ईंदा। हींअर असां ॾींदासीं पंहिंजो ठेंगो वाउंटनि खां। ॻाल्हि आहे सिधी। हिते त हूं त वॾा पटका ॿधियो अचनि पिया, हीअ असां हल कंदासीं, हीअ हल कंदासीं। बहरहाल हिते वाउंटनि खां पोइ त वरी कुझु असांखे न की मिले, न वरी को मुंहुं था ॾेखारीनि। 10 साल थिया त पिता बि हिन पासे ॾिठो ई कोन्हे। 10 साल थी विया न त पिता बि ॾिठो ई कोन्हे। पोइ हाणे ईंदो इलेक्शन ॾींहुं, चवंदो बाबा वारो करियो, बसि मां चढ़ी पोइ सभु कुझु तव्हांखे ॾींदुमि। साईं असांजो ज़िया बादशाह बि असांजे लाइ कुझु कोन कयो आहे, न की वरी को ज़िया बादशाह सां हींअर आयो आहे। पहिरीं पिता बि पियो आयो, हाणे ज़िया बादशाह ईंदो। पहिरीं असां कंदासीं ॻोठ सर्वे, जेका असांखे सहूलियत मिली आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां तव्हांजे साम्हूं आहे। हाणे सिंध गवर्नमेंट खे एतिरो कोन थो थिए रड़ी हिते असां वटि अचे, बारिश में असां ॿुॾूं, पोइ बि वञी मिर्थूं करियूं, तॾहिं असांखे को जनरेटर मिले, पाणी ॿाहिरि कढियूं। 6-6 महीना पाणी गलियुनि में बीठो हूंदो आहे। असांजो चवण इहा आहे त पीपल्स पार्टी जेके असांखे मोड़ ॿधाया आहिनि, असांखे जेके खीर जूं नदियूं वहाए ॾिनियूं आहिनि, उहे तव्हांजे हींअर साम्हूं आहिनि। तव्हांजे कैमरे जी अख सां ई ॾेखारे सघो था। हीउ ॻोठ शेरखान लुंड आहे, जेको तारीख़ी ॻोठ आहे। ऐं माशाअल्लाह सां हिन ॻोठ में जेको सो 1901 में बि स्कूल हलंदड़ हुयो। हाणे उन स्कूल जी, हिन रोड जी ऐं असांजे ॻोठ जी जेका हालत आहे, उहा हींअर तमामु नाज़ुक सूरत हाल में आहे। उन खां अलावा हींअर 2007 खां वठी
2023 ताईं जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे, जंहिंमें MPA साईं ज़िया बादशाह रहियो आहे, MNA अब्दुल सत्तार बचाणी साहिबु रहियो आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ईंदा आहिनि, जॾहिं इलेक्शन जो टाइम ईंदो आहे त इलेक्शन जे टाइम ते ईंदा आहिनि, फाताहूं करण बि ईंदा आहिनि। हाणे 2-2 साल पुराणा जेके आहिनि गुज़ारे विया आहिनि, हाणे ईंदा उन्हनि जी फाताहूं अची कंदा ऐं असांखे अची जेको सो टोपी ड्रामो ॿुधाईंदा त बाबा हाणे ही तव्हांजा कम थींदा, ही थींदा, हू थींदा। असांखे अची कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए वरी असांजे माण्हुनि खे जेको सो माण्हुनि खे जांगीड़नि खे कूड़ सूड़ हणी उन्हनि खे मुतमइन करे असांखां वोट वठंदा। हाणे असांजी इहा हालत आहे जो असांजो रोड जेको आहे ही तक़रीबन ख्वाजा मंडी सुल्तानाबाद सब्जी मंडी जो रोड आहे, ही अब्दुल करीम दर्स ॾे रोड वञे थो, ही काफ़ी ॻोठनि खे मिलाइण वारो रोड आहे, जंहिंजी रोड जी हालत इहा आहे त अल्लाह पनाह ॾे को डिलीवरी केस थिए थो त रस्ते में डिलीवरी थी वेंदी आहे। इहा पोज़ीशन आहे असांजे रोड जी। असां MPA साहिब खे MNA साहिब खे रिक्वेस्टियूं कयूं आहिनि, बार हुननि जा जेके LC आहिनि जिन्हनि खे वाठा चवंदा आहियूं, उहे वाठा असांखे चवंदा आहिनि त बाबा हाणे मथे महीने में तव्हांजो जून में अचे पियो, जुलाई में अचे पियो, फिलाणे में अगस्त में अचे पियो, तव्हांजो रोड जो टेंडर अचे पियो। टेंडर बि आया आहिनि, उहे असां ॾिठियूं आहिनि टेंडरनि जूं, पर ख़बर न आहे छो ही रोड शेर खान लुंड जो जेको आहे सो नथो पियो ठहे। असांजे स्कूलनि जी जेका हालत आहे, स्कूल काफ़ी अरसे खां स्कूल असांजो बंदि आहे, उते बि जेको आहे सो नज़रसानी नथी कई वञे थी। असांजे ॻोठ जी जेका हालत आहे उहा तव्हां हली विज़िट कयो, तव्हां साफ़ी बिरादर तव्हां हली विज़िट कयो, उते ॾिसो त छा आहे, छा जी असांखे ज़रूरत आहे। पर मेन शइ जेका आहे असांखे तालीम जी ज़रूरत आहे। 1901 में असांजो गवर्नमेंट जेको सो प्राइमरी स्कूल हलंदड़ हुयो। 1901 जॾहिं पाकिस्तान जो ई वजूद कोन हो तॾहिं शेर खान लुंड में स्कूल हलंदड़ हुयो। पर अॼु बदकिस्मती सां पीपल्स पार्टी खे 45-50 साल थी विया आहिनि असां सिंध जे मथां गवर्नमेंट कंदे, पर असांजा हाल जेके आहिनि उहे ई असांजा हाल साॻिया आहिनि। असां जेको सो पंहिंजे मज़ूरी महिनत करे खाऊं था, पर असांजा हुक्मरान जेके आहिनि उहे सिर्फ़ु वोटनि जी टाइम ते ज़ाहिर थियनि था, वोटनि जी टाइम ते अचनि था, उन खां पोइ जेको सो वरी 5 साल जेको गायब था थी वञनि। हींअर असांखे इलेक्शन आहे 2024 जी 8 फरवरी जी इलेक्शन थिए पई। इंशाअल्लाह ताला असां इहो अज़म कयो आहे नौजवाननि ऐं पोड़नि पकनि बि इहो अज़म कयो आहे त इंशाअल्लाह ताला हाणे पीपल्स पार्टी जो भले MPA साहिब हुजे चाहे MNA साहिब हुजे, छो असांजे लाइ उहो क़ाबिल एहतराम आहिनि, पर महिरबानी करे हींअर इलेक्शन में अचनि, सोचे सम्झे ॻोठ में अचनि, छो जो ईअं न थिए जो सुबुह जो जेको सो वरी कमु ख़राबु थी वञे, छो जो हींअर माण्हू सफ़ा बिगड़ियल आहिनि। अदाई तक़रीबन ही जेको इकरा स्कूल आहे प्राइमरी, ही सन 1987 जी बिल्डिंग आहे, जेका हींअर ॾिसो पिया हिन ज़बून हालत में नाकारा बणियल आहे। ही ॿिए चकर पंहिंजो साईं वारनि पंहिंजो बोर्ड हणाए ॿिए चकर पैसा कढाया आहिनि हिन स्कूल जा। ही ॾिसो बोर्ड साईं अली नवाज़ शाह ऐं सैयद ज़िया बादशाह, ऐं न को असां वटि हिते का बि माना असांजो वार्ड नंबर 2 आहे ही ॻोठ शेर खान लुंड, जंहिंजी तव्हां हींअर रोड जी बि हालत ॾिसी आया आहियो। न कंहिं बि माना स्कीम खां, हर स्कीम खां असां महरूम आहियूं। सदाईं असां इन PPRN खे वोट ॾिना आहिनि, पर को बि असांजी न स्कीम न को अमल थिए थो न छा। पोयनि 14 सालनि खां जेको आहे तालीम जो को बि शौर हिन ॻोठ में न आहे थियो। स्कूल खे तव्हां ॾिसी रहिया हूंदो त 1987 में जेका कंस्ट्रक्शन थी उन खां पोइ को बि ना त हुकूमती नुमाइंदा आया, ना त कोई वरी एजुकेशन डिपार्टमेंट जो को ऑफिसर अची हिन खे चेक कयो। असां इन ई महरूमी जे करे जेको आहे सो असांजी जेका नौजवान नसल ऐं नंढड़ा ॿारड़ा आहिनि जेके गुल वारा आहिनि, इहे इन्हनि जो जेको अचण वारो मुस्तक़बिल आहे उहो बर्बाद ऐं तबाह थी रहियो आहे। इन जे करे असां स्कूल जी मज़ीद इहा आहे त स्कूल जी जेका हालत हिन वक़्तु आहे, साईं तव्हां ॾिसंदो त का शइ उन स्कूल में कंहिं बि न छॾी आहे। तमामु तर चोरी चकारनि जे ज़रिए उहा चोरियूं थी वियूं आहिनि, उन्हनि शयुनि खे तबाह कयो आहे, सरकारी प्रॉपर्टी खे जेको आहे सो मिसयूज़ कयो वियो आहे। महिरबानी फरमाए करे एजुकेशन डिपार्टमेंट जेका सुतल निंड में आहे इन खे जाॻणु खपे। इहा अची पंहिंजे इन स्कूल जी पंहिंजी हालत खे ॾिसे त जेको जंगल जे बयाबान में आहे उहा ई हालत अची एजुकेशन पंहिंजी ॾिसे त उहो छा कुझु आहे। सहूलियत 10-15 सालनि खां का सहूलियत कोन मिली आहे, जेके न गलियूं ठहियूं आहिनि न नालियूं ठहियूं आहिनि। निकाल ही तारूं ॾिसो, खंभा लॻा पिया आहिनि, तारूं ॾिसो रस्तनि में लटकनि पियूं, जेके जीअं उन्हनि सां असां मुतमिन न आहियूं, ना नुमाइंदा ॾिना वञनि जेके असांजो कमुकारु कयो वञनि।
ऐं बरसातनि ॿोॾनि में असांखे हलण जो घस कोन थो मिले न रस्तो थो मिले असांखे को फ़ाइदो कोन ॾिनो वियो आहे। टंडो अलाहार ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रहवासियुनि जो चवणु आहे त अॻूणनि चूंडियल नुमाइंदनि जेके वाइदा कया आहिनि उहे सिर्फ़ु वाइदा ई रहिया। अॼु बि टंडो अलाहार ज़िले जी आवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। टंडो अलाहार ज़िले जा स्कूल अॼु बि तबाह हाल लॻा पिया आहिनि, जंहिंजे करे मासूम ॿारनि जी तइलीम पिणु मुतासिर थी रही आहे। अरबे रुपया बजट हासिल कंदड़ टंडो अलाहार ज़िले में अॼु बि पीअण जो साफ़ पाणी न आहे। आवाम अॼु बि खारो ऐं गंदो पाणी पीअण ते मजबूर आहे। सिहत खातो बि आवाम खे को बि रिलीफ न ॾेई सघियो आहे। टंडो अलाहार ज़िले जूं इस्पतालूं रेफर सेंटर बणियल आहिनि जिते के बि सहूलियतूं मौजूदु न आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आवाम खां जिन वाइदनि ऐं बुनियादी सहूलियतूं ॾियण जा जेके वाइदा करे वोट वरिता वञनि था उहे वाइदा वफ़ा कया वञनि ऐं वोट वठण लाइ रिवायती कूड़नि वाइदनि सां वोट न वरिता वञनि त जीअं आवाम जेका उमेद सम्झी चूंडियल उम्मीदवारनि खे वोट ॾेई इक़्तिदारी ऐवाननि ताईं पहुचाए थी उहे उमेदूं पूरियूं थी सघनि। कैमरामैन मुमताज़ अली दर सां गॾु शहरयार में KTN न्यूज़ टंडो अलाहार।